सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो नामंज़ूर। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते सिंध सरापा एहतजाज। मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल, एहतजाज ऐं रैलियूं। शहीद बेनज़ीराबाद जे शहर बांदी में सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते शहर जे मोरो रोड, शाही बाज़ार रोड, प्रेस क्लब रोड, फाटक रोड, पोस्ट ऑफिस रोड, सब्ज़ी मंडी, शहज़ादो ॾाहिरी रोड समेत सॼे शहर में मुकमल तौर ते कारोबार बंदि रखी हड़ताल कई वई आहे। भिटशा में सिंध जे ॿेटनि जे विकिरे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते शहर में शाही बाज़ार, दंबूरा चौक, शाह हबीब चौक, अलाहवाला चौक, स्टेशन रोड, दरगाह चाड़ी समेत समूरो शहर मुकमल तौर ते बंदि रहियो। जॾहिं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले अॻवान जाम शौकत अबड़ो ऐं सैयद सिकंदर शाह जे अॻवानी में सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ सॼी सिंध जे वापारियुनि, दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां कामयाब हड़ताल करे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। हुननि चयो त सिंध जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। तंगवाणी में सिंध जे कॉमर्स पार्टी (SDP) जे सॾ ते सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ शहर में कारोबार बंदि रखी मुकमल तौर ते हड़ताल कई वई। जॾहिं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुन शरबत अली नंदवाणी, राजा नूनारी, ग़ुलाम सेन जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो नामंज़ूर जा नारा हंया विया। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ कारकुननि ख़िताब कंदे चयो त सिंध जा ॿेट सिंध सूबे जी मिल्कियत आहिनि। उन्हनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। ठटे ज़िले जे शहरनि ठट्टो, मकली, घारो, धाबेजी, मीरपुर साकरो, बहारा, ॻाढ़ो, वर समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते मुकमल तौर ते शटरबंद हड़ताल कई वई। जॾहिं त हड़ताल सबबि सरकारी आफ़ीसनि तोड़े स्कूलनि में हाज़िरी पिणु मामूल खां घटि रही। सिंध जा ॿेट वफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले ठटे जे अॻवाननि नाथू ख़ान बिरोही, जमील समो, बशीर जोखियो ऐं ॿियनि पारां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ पारां सदारती आर्डीनेंस जे आड़ में सिंध जे ॾिंगी ऐं भंडार ॿेटनि ते कब्ज़ो करण जी कोशिश न रुॻो क़ाबिले मज़म्मत पर नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे। हुननि चयो त सिंध जा ॿेट तोड़े सिंध जे वसीलनि ते सिर्फ़ सिंध जो हक़ आहे। उन लाइ सिंध जा माण्हू पंहिंजनि वसीलनि ते कंहिंखे बि कब्ज़ो करण न ॾींदा। जनत शहर में शटरबंद हड़ताल ऐं एहतजाज जे मौक़े ते शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस अहलकार मुक़रर करे सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। दादू ज़िले जे तहलके ख़ैरपुर नाथन शाह में सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़ो करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां शटरबंद हड़ताल वारे ऐलान बाद शहर जा शाही बाज़ार, रेशम गली, दर्जी बाज़ार, कपड़ा मार्केट समेत मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। जॾहिं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान अली हसन जावरी जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध जे ॾिंगी ऐं भंडार ॿेटनि ते वफ़ाक़ पारां सदारती आर्डीनेंस वसीले कब्ज़ो करे सिंध सां नाइंसाफ़ी कई वई आहे, जंहिं जे करे सिंध जा माण्हू सरापा एहतजाज बणियल आहिनि। हुननि चयो त वफ़ाक़ खे सिंधी माण्हुनि जे एहतजाज जो नोटिस वठी सिंध जे ॿेटनि तां फ़ौरी तौर ते कब्ज़ो ख़तमु करे सिंध जा ॿेट सिंध हवाले करणु घुरिजनि। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।